नादरीन, जीअं त कराचीअ जूं लोकल बॉडीज़ जूं चूंडूं थियूं ऐं तव्हां ॾिठो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ईअं सम्झो त हिकिड़े वॾे अरसे खां पोइ उन शहर में जंहिंमें लिसानियत जी बुनियाद ते क़ौमियत जी बुनियाद ते वोट जी विरासत थींदी हुई, उते पीपल्स पार्टी हिकिड़ो भेरो ॿीहर क़दम जमाइण में कामयाबु पई। पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई आहे या जेका फतेह हासिल कई आहे, इन जे पोयां कंहिंजो किरदारु आहे? लोकल काउंसिल एसोसिएशन जो मरकज़ी सदर सैयद कुमेल हैदर शाह, जेको लोकल बॉडीज़ जे हवाले सां ऐं इलेक्शननि जे हवाले सां इक़्तिदार खे हेठीं सतह ताईं लाहिण जे हवाले सां वॾे वक़्त खां वठी इन सिलसिले में जदोजहद पियो कंदो अचे। ऐं हिन वक़्तु हीअ जेके मौजूदा चूंडूं थियूं आहिनि, इन में कराचीअ जी चूंड कमेटीअ जो मेंबर बि हुयो, त उन ते ॻाल्हायूं था ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ ते। कराचीअ जूं जेके चूंडूं आहिनि उन में PTI या वरी जमायत इस्लामी MQM त हथु खणी वई, कहिड़ी कहाणी जंहिंसां पीपल्स पार्टी माना हिकिड़े इन जे शहर में क़दम जमाइण में कामयाबु हुई? कराची जा माण्हू उन्हनि हिन वक़्तु ॾिसी वरितो, उन्हनि 4 साल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी कारकर्दगी ॾिठी त यूनिवर्सिटी, हेल्थ, अस्पताल, को पार्क, का हिकिड़ी नौकरी, को हिकिड़ो प्रोजेक्ट तहरीक इंसाफ़ कराची खे न ॾिनो। मां त चवां थो पूरे सिंध खे न ॾिनो, पर सिंध जो जेको गादी वारो शहर आहे कराची, उन में बि का शइ न ॾिनो। हालांकि जनरल इलेक्शन में चलो धांधली ई सही, पर हुननि खे कराची में हिकिड़ो वॾो मैंडेट मिलियो हुयो, पर उन में का शइ न ॾिनो। ऐं उन जे ई तव्हां बरक्स ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी उते अस्पतालनि जो ॼार विछायो, उते जेकियूं फेडरल गवर्नमेंट हॉस्पिटल हलाईंदी हुई उहा सिंध गवर्नमेंट टेक ओवर कयूं, अंडर पासिस असां ठारायासीं, रोड रस्ता नवां कराची खे कयासीं, कराची खे उन दहशत गर्दी मां बहाल करायोसीं। उहो माण्हू ॾिठो, इलेक्ट्रिक बसियूं तव्हांजे आॾूं आहिनि, K4 जो प्रोजेक्ट तव्हांजे साम्हूं आहे, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जंहिंजो सफ़ाईअ जो वॾो असांजे मथां हिकिड़ी क्रिटिसिज़म कयो वेंदो कराचीअ जो, असां उहो उनखे बहितर कयोसीं। इंडस्ट्रियल ऐं प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप ते जेकियूं सिनेमास ठहियूं, तफ़री गाह ठहियूं आहिनि, उहो कराची जे माण्हुनि जे आॾूं आहे। अहिड़ा तमामु घणा कम आहिनि जेका कराची में थिया आहिनि। तव्हां ओपन लाइब्रेरी ॾिसो, तव्हां हॉक्स बे ऐं सी व्यू वारो तव्हां रोड रस्ता ॾिसो, अञा घणा मनसूबा आहिनि जेको असां डाउन टाउन शहर ठाहियूं था पिया दुबई जे तर्ज़ ते क्लिफ्टन जे अंदरि, उहो इनशाला तव्हांजे साम्हूं नज़र ईंदो। त उहो माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, कराची जी आवाम पूरे पाकिस्तान मां सभिनी खां वधीक पढ़ियल लिखियल आहे, लिटरेसी रेशो तमामु घणो आहे। त उहो माण्हू ॾिठो त कहिड़ी पार्टी कमु थी करे, कंहिंजो पार्टी जो लीडर उते वेठो आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी हिकिड़ी कीन नज़र हुई कराची जे, स्पेशली NICVD जा यूनिट्स ठारायासीं कराची में, इंडस हॉस्पिटल के 70% फंडिंग कईसीं, SIUT खे फंडिंग कयूं था पिया, त ही पब्लिक जे आॾूं आहिनि न। त उहो माण्हुनि रिज़ल्ट हिन बल्दियात में तमामु घणे पैमाने ते अची ॾिनो, पर इन जा असरात तव्हांखे पोइ इलेक्शन यादि हूंदी जॾहिं कादर मंदो ख़ैल कराची जे डिफेंस वारे एरिया मां MNA थियो हुयो, जॾहिं फैसल वाडवा रिज़ाइन ॾिनी हुई, त उन महिल माण्हुनि इहो पंहिंजो एहतजाज इमरान ख़ान जे अॻियां रिकॉर्ड कराए छॾियो हुयो। ॾिसो साईं, पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जंहिंमें एस्टेब्लिशमेंट जो रोल रहंदो आहे, ऐं असां उन रोल ॾिठा आहिनि नंढे लाइ खां वठी। ज़रूरु सियासी ख़ानदान सां आहियूं, मुंहिंजो वालिद साहब, मुंहिंजो ॾाॾो, सभु असांजी, मां चौथीं पीढ़ी आहियां, त एस्टेब्लिशमेंट रोल जो पाकिस्तान सियासत में ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं हलंदो रहंदो आहे। इन में को शक न आहे, हेर साइड थी विया आहिनि, पर ॾिसो जियोग्राफिकल अहिड़ो ठहियलु आहे त अलाह करे साइड हुजनि, पर जियोग्राफिकल पाकिस्तान एॾो ठहियलु आहे। मां हिस्ट्री जो बि स्टूडेंट आहियां, त चाहींदे न चाहींदे इन्हनि जो रोल रहंदो, कंहिं महिल वॾे पैमाने ते हली वेंदो आहे, कंहिं महिल नंढे पैमाने ते हूंदो आहे, कंहिं महिल बंदि कंदा आहिनि, पर इहो रहंदो आहे। हेर हथ कढिया अथऊं त ॾिसो था, हेर ॿई हथ मथे अथनि। छा कराचीअ में मनसूबनि जी ज़रूरत आहे जेके माना पूरा थियनि? साईं, असां इंशाअल्लाह कराची खे जेको इंटरनेशनल शहर ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जे टाइम ते हुयो, जेको सरमाएकारी असांजी कराची वारा सिंधी ऐं असांजा महाजर भाइर जेका असांजा छॾे पंजाब में हली विया, बांग्लादेश हली विया, दुबई वञी सरमाएकारी कयूं, उहा वापसि कराची में कंदा इंशाअल्लाह। ऐं तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो मलिक रियाज़ साहब ॾिसो, जंहिंखे सिंध गवर्नमेंट जेका हुनजे जाइज़ मदद कई वेंदी आहे, त
त उन में हिकिड़ी वॾी सरमाएकारी अची वई आहे। उन में तव्हां ॾिसो त केॾा माण्हू रोज़गार सां लॻा आहिनि, केॾो हिकिड़ो अहिड़ी असां चाहियूं था त कराची खां वठी हैदराबाद ताईं वापसि उहा सरमाएकारी थिए जेको बेनज़ीर साहिबा जो हिकिड़ो ख़्वाबु हूंदो। तव्हांखे यादि हूंदो नूरियाबाद शहर इंडस्ट्रियल ज़ोन जे हिसाब सां ठहियो, पोइ उनखे फ्लॉप करायो वियो, फैसलाबाद खे आबाद करायो वियो, कराची जा हालात ख़राबु कराया विया हुया। पर इंशाअल्लाह कराची वापसि पंहिंजो रोशनी जो शहर थींदो, कराची वापसि शाइनिंग कंदो, कराची हिन एशिया जो नंबर 1 सिटी थींदो। बदमनी हिकिड़ी अहिड़ो माना राकाज़ साबित थियो जंहिंमें कराची जेको पाकिस्तान जो वॾे में वॾो इंडस्ट्रियल हब हुयो, त उन मां माण्हू पंहिंजो सरमायो खणी निकिरणु शुरू थी विया, जिते कपिड़ो वग़ैरह ॾिसो त अॻिते हली बांग्लादेश ॾे माण्हू माना जेके इंडस्ट्रियूं जेके आहिनि उहे शिफ्ट थियूं, त उहे कराचीअ जे माण्हू कहिड़े तरीक़े सां मतिलबु इन खे वरी उन जे ओज तरफ़ वापसि वठी वञी सघिजे थो, जंहिंसां हिकिड़ो पाकिस्तान खे मुआशी इकनॉमिकल बि तरक़ी मिले, पैसो बि जेको आहे डॉलर बि ॾिसो था मुल्क में रुपए जो रेट वञे थो किरंदो, त कहिड़े तरीक़े सां उन इंडस्ट्रीअ खे ऐं उनखे वरी माना हाइ कजे त जीअं माना साईं उहो तव्हांजे आॾूं आहे त पाकिस्तान जा केॾा बुरा हालात इमरान ख़ान करे वियो। ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं खां फॉरेन मिनिस्टर थियो, हर मुल्क पाण वियो आहे, उते वञी कॉन्फ्रेंसिस कयूं अथई। हाणे बि हेॾी वॾी एड वेठी आयो आहे। अहिड़ो यंग लीडर, डायनेमिक लीडर हूंदो, जंहिंजो विज़न हूंदो, जंहिंखे कमु करण जो तरीक़ो हूंदो, जंहिंजी ख़ानदान जी तमामु वॾी क़ुर्बानी हूंदी पाकिस्तान लाइ, त उहो ई इन्हनि शयुनि मां कढी सघे थो पियो। उनजो तमामु घणो विज़न आहे। उहो सॼे इंडस्ट्रियन्स खे वापसि विहारंदो, उन्हनि खे सहूलियतकार करे ॾींदो, उन्हनि खे उहा अपॉर्चुनिटीज़ ॾींदो जेकी गवर्नमेंट ॿाहिरनि मुल्कनि में इंडस्ट्रीज़ खे, बिज़नेसमैन्स खे ॾींदी आहे। त इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदो तव्हांखे इहो रोल प्रोसेस 2-3 सालनि जे अंदरि नज़र अची वेंदो त कराची वापसि राइज़ एंड शाइन थिए थो पियो। मां तव्हांखे मिसाल ॾिनो मलिक रियाज़ साहिब जो, मां तव्हांखे मिसाल ॾिनो अहिड़े कईं ॿियनि बिल्डर्स जो, हॉस्पिटल्स जो, एजुकेशन सेक्टर्स जो, इंफ्रास्ट्रक्चर जो, त इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी यकीन दयानी ॾियण जे बाद इहा कराची में हर शइ वापसि आई आहे। जेके बसूं आयूं आहिनि उहे हलणु शुरू थी वियूं या अञा ताईं हिते त बीठियूं आहिनि? साईं बसूं अची वियूं आहिनि, सखर ऐं रोड़ी ऐं पूरे सखर ज़िले जे लाइ लाड़काना में हलनि थियूं पियूं। सिर्फ़ु इन करे स्टार्ट न कयूं आहिनि फ़िलहाल त जेको रूट ठाहियो आहे उन में कुझु रस्तो ख़राबु आहे, डिज़ास्टर रेंज जे करे उहो ख़राबु थी वियो आहे। त इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदो रूट कहिड़ा आहिनि? असांजी रोड़ी खां ठाहियो आहे सखर शालीमार ताईं टे बसूं हलंदियूं, ऐं वरी प्रेस क्लब सखर खां वठी जेको तव्हांजो दुआ चौक आहे उहो वेंदो मिल्ट्री रोड एंड पूरो रिंग रोड ठाहे वापसि वरी अची उहा सखर में अंदरि बस हलंदी, इंटर सर्विस बस हलंदी। ॿियूं तव्हांजूं 2 बसूं सखर शहर मां हलंदियूं जेकियूं सखर जे ॿाहिरि अॾे ॾे वेंदियूं, बस अॾे ॿाहिरि ॾे, ऐं उतां वरी उहा हिकिड़ी इंटर सर्विस हलंदी जेकी बागिड़ जी ऐं तमाचानी जो राउंड हणंदी, उहा टाइमिंग सां डिपेंड कंदा। 2 बसियूं ॿियूं जेकियूं आहिनि जेकियूं रोड़ी शहर मां पनवाकिल हलंदियूं, जेकियूं पनवाकिल वेंदियूं ऐं पनवाकिल मां जेका पुराणी टोटल घणियूं आहिनि? 12 बसूं सां पुॼी चुकियूं आहिनि, ऐं मज़ीद असां 6 बसूं ॿियूं लिखियूं आहिनि। असांजो इहो बि हुयो त असां संगरार ऐं सालियापट बि हलायूं, पर रस्ता भॼी पिया आहिनि, पुलियूं टुटियूं पियूं, त इन करे उहो असां लिखियो आहे डिप्टी कमिश्नर साहिब खे, उहो इनशाअल्लाह उनखे ठाहे ॾींदा त उते बि असांजूं 3 बसुनि जूं सर्विस स्टार्ट थींदी। पर फ़िलहाल जेको आहे उहो पनवाकिल, सखर, रोड़ी एंड सखर सिटी जे अंदरि इंटर सर्विस बस हलंदी इंशाअल्लाह। जमायत इस्लामीअ जे लाइ वॾो माना सोशल मीडिया ते वॾी माना मुहिम कैंपेन पे हले त ईअं पियो लॻे ॼणो जमायत इस्लामी अची वेंदी, पर उहो तवक़ुआत जे उबतड़ माना नतीजा आया आहिनि। जमात इस्लामी हमेशह तॾहिं कामयाबु थी आहे जॾहिं MQM बाइकआउट कयो आहे। हाणे बि हिन जे कामयाबी जूं एॾियूं वॾियूं सीटनि खणण जो सिर्फ़ु इहो रीज़न आहे त MQM इलेक्शन न विढ़ी। जे इलेक्शन MQM विढ़ी आहे त पीपल्स पार्टी जे वोटर या पीपल्स पार्टी जी सीटनि में कमी न थी आहे, अञा वाधारो थिया, पर जमात जी ज़रूरु सीटां कढी वञनि ऐं उन में इहा 20-25 वोट विरहाइजी वञे हा। त असां त आख़िर टाइम ताईं तव्हां ॾिठो बिलावल साहिबु, साईं नासिर शाह पाण हली वियो, वरी आख़िरी वफ़द बि CM साहिबु साईं नासिर शाह सां कराची वारे घर ते मीटिंग करणु आयो, त असां त आख़िर ताईं इहा कोशिशि कईसीं त MQM इलेक्शन विढ़े आख़िरी राति ताईं, पर उहो न विढ़ी सघिया, हुनजी पंहिंजूं वजूहात हूंदियूं। असां ॾाढी कोशिशि कईसीं त इहो जमात जो सिर्फ़ु इन करे आहे त हिकिड़ी साइड थींदी त उन में उहा अची वेंदी। लियारी जेका आहे उहा ईअं विच ते लॻे पियो त पंहिंजो माइंड माना चेंज करे वई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ॾांहुं, त इन जो छा था सम्झो त इन में कीअं माना? साईं उन महिल बि को लियारी नज़रियो चेंज न कयो हुयो, नज़रियो चेंज करायो वियो हुयो। ऐं हाणे उहो माण्हू समझदार थी विया आहिनि, सोशल मीडिया आहे, मीडिया आहे, माण्हू ॾिसनि था पिया। ॾिसो बिलावल साहिबु जहिड़ो को ॿियो लीडर न आहे, माण्हू ॾिसनि था न, यूथ आहे, पढ़ियल लिखियल आहिनि, त बाबा जंहिं वटि टाइम बि आहे, ज़िंदगी अलाह साईं जे हथ में आहे, जंहिं वटि
नौजवान भी आहे, जंहिं वटि टाइम पियो आहे, जंहिं वटि विजन आहे, जेको हिन उमिरि में फॉरेन मिनिस्टर थी वियो आहे, जेको हिन उमिरि में हर मुल्क वञी यूनाइटेड नेशन में इंडिया खे धमकियूं ॾेई थो अचे, त इन जो अॻिते तमामु वॾो विजन आहे। इहो अॻिते वञी करे तमामु वॾो कमु कंदो। ॿिए कंहिं बि पार्टी में अहिड़ो को लीडर ई न आहे, अहिड़ो को मैकेनिज़म सिस्टम ई न आहे ठहियलु। तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी जे अलावा हीअ वाहिद पार्टी आहे जंहिंमें हारी बि आहे, जंहिंमें वर्कर भी आहे, जंहिंमें मिडिल क्लास भी आहे, जंहिंमें वॾेरो भी आहे, जंहिंमें सरदार भी आहे, जंहिंमें बिज़नेसमैन भी आहे। ऐं जॾहिं मीटिंगूं थींदियूं त सभु वर्कर थी वेंदा आहिनि, सभिनी जो इक्वल सिस्टम हूंदो आहे, सभु बस में चढ़ंदा, सभु ज़मीन ते वेहंदा, सभु स्टेज ते हिकिड़ी कतार में वेहंदा। त इहो हिकिड़ो क्लस्टर ऑफ ऑल पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। ओ इमरान ख़ान त चए पियो त हिननि जूं मां जड़ूं ई उखाड़े छॾी। इमरान ख़ान जूं पंहिंजूं जड़ियूं हिली वियूं। त इमरान ख़ान ॾिसो तारीख़ लिखंदी त हिकिड़ो तमामु कामयाबु क्रिकेटर ऐं हिकु नाकाम तरीन प्राइम मिनिस्टर। त तव्हां ॾिसंदव त उहो लिखंदो ना अहल, ना नाकाम ऐं ना अहल प्राइम मिनिस्टर। उन 4 साल मां तव्हांखे पहिरियां अर्ज़ु कयुमि ना अहल माण्हू आहे। इहो भले चवंदो रहे, रड़ियूं कंदो रहे, हे करप्ट आहे, हो करप्ट आहे, इन द एंड त आवाम पुछंदी न बाबा त तूं छा कयो। मां सखर रोड़ीअ में वेठो हुजां ऐं मां सखर रोड़ी लाइ चवां साईं फलाणा पैसा खाई वियो, हिन कमु न कयो, टीरे कमु न कयो, माण्हू साल ॿुधंदा, 1.5 साल ॿुधंदा, अन चवंदा हुआ चलो हुननि त पैसा खाधा, तव्हां छा कयो। त असां अगरि कुझु न कयो हूंदोसीं त असां त परेशान थींदासीं। असां कुझु कयो हूंदोसीं त असां उहो गिनराईंदासीं त बाबा असां गर्ल्स कॉलेज ॾिनी आहे, असां रोड ठाहिराया आहिनि, असां रस्ता ठाहिराया आहिनि, असां पाणी स्कीम खणी आया आहियूं, असां बसूं खणी आया आहियूं, असां यूनिवर्सिटियुनि जो ॼार विछायो आहे, असां हॉस्पिटल्स खणी आया आहियूं, असां कोविड में हेॾो कमु कयोसीं, असां रेंट अगरि असां इहो कुझु न कयूं। तव्हां इहो सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि खां, तव्हांजो नालो बि सिंध टीवी आहे, इहो सिर्फ़ु मां सुवालु पुछणु चाहियां थो त हेॾे डिज़ास्टर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अलावा, बिलावल भुट्टो ज़रदारी जे अलावा, मुराद अली शाह जे अलावा, नासिर शाह जे अलावा तव्हां वटि को माण्हू आयो? ॻोठनि में इहो प्रॉब्लम हूंदो त असांजे ॻोठ में फलाणे माण्हू खे का शइ न मिली। ईअं न हूंदो त कंहिं ॻोठ में कंहिं पाड़े में का बि शइ न मिली। त इहे जेकी ॿियूं पार्टियूं तव्हां खां वोट वठणु ईंदियूं, जेकी ॿियूं पार्टियूं तव्हां सां अची बीहंदियूं इलेक्शन वारे टाइम ते, उन्हनि खां इहो सवालु ज़रूरु कजो तव्हां कोरोना में किथे हुयो, तव्हां सैलाब में किथे हुयो, तव्हां रेन डिज़ास्टर में किथे हुयो। इमरान ख़ान जी जेका तंज़ीम आहे उहा हले थी डिजिटल मीडिया ते, सोशल मीडिया ते हुनजी माना घणी जेका आहे। त इहो जेको टूल आहे उनखे बि छा पीपल्स पार्टी सीरियस थी वई त भई इनखे असांखे पंहिंजे खे बाक़ाइदा इहो मोर्चो ख़ाली न आहे छॾिणो, इनखे बि कंट्रोल करणो। असल में छा आहे सी, अॻे इहो मोर्चो हूंदो न हुयो। अॻे हूंदा हुया अख़बार, अख़बार खां पोइ टीवी चैनल अची विया, टीवी चैनल खां पोइ यूट्यूब वग़ैरह अची विया, माण्हू वेही ॾिसंदा हुया, वरी जलसा थींदा हुया, तक़रीरां थींदियूं हुयूं, माण्हू पंहिंजो विजन ॿुधाईंदा हुया। हाणे तव्हांजो अची वियो आहे 1 सेकेंड 1 टिप, तव्हां वटि फ़ोन आहे, टीवी आहे तव्हांजे हथ में, तव्हां हितां वियो त मां हिकिड़ी शइ सोशल मीडिया ते ठाही, मुंहिंजी माण्हुनि खे पसंदि न आई, इमरान ख़ान साहब का कूड़ी शइ ठाहे उहा माण्हुनि खे पसंदि अची वई, को नून लीग ॿी टीम ठाही, का MQM का नारा ॿार आया उन में। हाणे सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जेको ॿार खां वठी पोढ़ो माण्हू ॾिसे थो पियो। त इन ते बिल्कुलु कमु करणु खपे। मां खपे या कमु हली रहियो, कमु हली रहियो आहे। हा पंहिंजो अहिड़ियूं टीमूं ठाहियूं ऐं जेके माना असां सोशल मीडिया जो प्रॉपर हिकिड़ो ग्रुप ठाहियूं था पिया, पैनल ठाहियूं था पिया, ऐं इनशाला इन ते कमु बि कयूं था पिया। ऐं असांखे अञा मज़ीद कमु करणु खपे, छो त असां आहियूं त बाबा कमु जेको थिए, अवाम जो कमु थिए, सिर्फ़ु सोशल मीडिया ते कूड़ो कमु न हुजे। त असांखे जेकी देरि लॻे थी उहा इन करे लॻे थी असां पहिरियां कमु कयूं था पिया, वरी उहो सोशल मीडिया ते आणूं था पिया। हो अने अॻिला दोस्त जेकी संगत आहे उहा कूड़ ते मुबीन आहे। उन्हनि जो रूल आहे त इतना झूठ बोलो कि लोग सच समझ जाए। तो उन ॻाल्हि ते तव्हां ॾिसो न किथे उहा ॻाल्हियूं, उहो जेकियूं अमेरिका जो लेटर किथे आहे, मुंहिंजो ख़तु आहे, हाणे उहो ख़तु गुम। हाणे साईं बाजवा मूंखे लारायो आहे, वरी साईं बाजवा गुम, बाबा मूंखे पैसा ॾेई हिननि लारायो आहे, बाबा चौधरी परवेज़ इलाही असेंबली तोड़ियो, फलाणे जो मनसूबो, मां रशिया सां दोस्ती करणु वियुमि त मुंहिंजो इन करे, सभु कूड़, मुबनिया ई कूड़ आहे। क्रेडिबिलिटी तव्हांजी शो थींदी आहे त तव्हां केतिरो, तव्हांजी छा क्रेडिबिलिटी आहे। त हिकिड़ी जेकी गिफ्ट आहे जंहिंमें काबतुल्ला जो तस्वीर लॻियल आहे, जंहिंमें मदीना रसूल साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीना गुंबज़ लॻियल आहे, उन में हीरा जवाहरात लॻियल आहिनि, उहो तव्हां चोरी कयो घटि रक़म में, रखो बि पाण वटि, या त तव्हां उनखे चोरी करे जेका पैसा अचनि था बाबा मां इहा मुल्क जे ख़ज़ाने में विझां, त चलो पोइ तव्हांजी इहा चोरी उहा बि ग़लति आहे, पर तॾहिं उहा चोरी जस्टिफाइड चोरी आहे। हीअ चोरी त उहा पैसा ॾियणु, वरी उनजी घरवारे जा इहा ऑडियो लीक्स अचनि था पिया, घड़ियूं विकिणाए थी पई, सोना सेट विकिणाए थी पई, या त उहा तव्हां मुल्क जे ख़ज़ाने में जो ॻाल्हियूं वॾियूं। ऐं तव्हां ॾिसो करप्शन कीअं न आहे, ज़ुल्फ़ी बुख़ारी जो स्कैंडल ॾिसो, तव्हां जेकी आहे
गोगी आहे छोकिरी जेकी दुबई भॼी वई आहे, फराह गोगी आहे, तव्हां उन जा करप्शन ॾिसो, तव्हां अलीम ख़ान जा प्रेस कॉन्फ्रेंसूं तव्हां ॾिसो, तव्हां जहांगीर तरीन जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं ॾिसो, त करप्शन कीअं न आहे। तव्हां बोज़दार जी करप्शन तव्हां ॾिसो त कीअं करप्शन न आहे। मतिलबु अगरि मुंहिंजी टीम जे हेठां मुंहिंजा का दोस्त करप्शन था करनि ऐं मां उन्हनि खे नथो हटायां या उन्हनि खे नथा सस्पेंड कयां या उन्हनि खे दॿ नथो ॾियां त माना मां करप्ट आहियां, मां पाण उन शइ में इन्वॉल्व आहियां। पोइ भले मां केतिरो बि चवां भाऊ मां ज़ाती त कंहिंखां पैसा कोन वरिता। कराचीअ जो मेयर माना केरु थींदो? साईं जियालो थींदो, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंशाअल्लाह ताला जियालो तव्हां ॾिसंदो, जेको बि बिलावल भुट्टो सरदारी साहब फ़ैसिलो कंदो, असांजी पार्टी फ़ैसिलो कंदी, उहो इंशाअल्लाह जी। हिन दफ़ो ॿियूं मुख़ालिफ़ पार्टियूं जेके आहिनि पाण में सभु जमायत इस्लामी, PTI, आज़ाद उम्मीदवार मिली करे ऐं तब उन्हनि जो तादाद एतिरो नथो थिए। एतिरो फ़िलहाल त कोन थो थिए, अञा रिज़र्व सीटां आहिनि साईं, अञा रिज़र्व जो उहो रेशो बीहंदो। असां PDM जूं पार्टीज़ आहे, त जेको खटे ईंदा आहिनि उन्हनि जो रेशो माना बीहंदो आहे। उहो बीहंदो आहे, पर जेकी पार्टीज़ हूंदियूं जंहिंजूं 2 सीटां हूंदियूं उन्हनि जो बि रिज़र्व हिकिड़ो सर्कल ठहियलु आहे, त उन्हनि जो बि रेशो बीहंदो आहे। ऐं मिसाल जी ॻाल्हि आहे, मां भले 19 सीटां खयूं त मूंसां जेको रेशो काउंट थींदो उहो 4/1 थींदो फॉर द लेडीज़ एंड 9/something थींदो फॉर द मेल और फॉर द यूथ एंड जीअं रिज़र्व सीटां ठाही वयूं। पर का हिकिड़ी ॿी पार्टी आहे जंहिंजे 2 सीटां खयूं सिर्फ़ु कुल, त उन्हनि जी बि हिकु रिज़र्व बीहंदी, त उहा PDM वारियूं, पूरो हिकिड़ो सर्कल ठहियलु आहे, मां तव्हांखे शो कंदुमि तव्हांखे, त उहो बि PDM जूं पार्टियूं त असां सां बीठियूं, जंहिंमें नून लीग आहे, जंहिंमें JUIF आहे, जंहिंमें MQM हक़ीक़ी सां असां इंशाअल्लाह राब्तो कंदासीं, आज़ाद आहे, ऐं कुझु मतां जमात इस्लामी जा दोस्त बि असां सां बीह रहनि, त ॾिसूं छा थो बीहे। छा हिन सां हुकूमत ख़तमु थी वेंदी, तहस न सॼो कमु थी वेंदो, या उहो हिकिड़ी बाक़ाइदगीअ सां उनखे कंट्रोल पिया कनि? कुझु बि न थींदो। इलेक्शन तव्हांजे अक्टूबर में आहे, 2023 जे अक्टूबर में। हे भले जेतिरा बि ड्रामा करे पाकिस्तान खे हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ी हुकूमत मिली आहे, तव्हां उन पंजाब हुकूमत तव्हां वटि आहे, KP की हुकूमत तव्हां वटि आहे, तव्हां उन में कमु कयो न। इहो छा नाहेल, इहा त माना पीक जी नाहेली आहे न, त उहा बाबा तव्हां रिज़ाइन ॾियो। उहो जेको तव्हांजो MP आयो आहे, उहो केॾी महिनत करे, जेका तव्हांजा MNA आया हूंदा केॾी महिनत, पब्लिक वोट कया हूंदा, पब्लिक सां उन्हनि जा इलाही इलेक्शन में माण्हू फोत थिया हूंदा, तव्हांजी पंहिंजो हालात आहिनि, माण्हू फोत थींदा आहिनि, जहिड़ो थी पवंदो आहे, उन्हनि जा खून रहिया गया विया, उन्हनि जी महिनत रहिया गया वई। तव्हां अहल माण्हू आहियो, तव्हां वटि पंजाब हुकूमत आहे, माना तव्हां वटि पाकिस्तान गवर्नमेंट आहे, तव्हां वॾा पंजाब में प्रोजेक्ट हणो, तव्हां माण्हुनि खे ॾेखारियो त बाबा असांखे ॾिसो इंडिपेंडेंट हुकूमत मिली आहे, असां तव्हांखे हे कमु करे ॾेखारियो, असां KPK में अहिड़ो कमु कयो आहे जेको पंजाब में न आहे, सिंध में न आहे, बलूचिस्तान में न आहे। तव्हां नाअहल आहियो। तव्हां इलेक्शन अचण जो अक्टूबर में, तव्हां इलेक्शन में ॾिसजो त PTI तव्हांखे नज़र बि न ईंदी। ऐं जंहिंजो हिननि जो मथो ख़राबु आहे, हिननि 15 सीटनि ते न, जेको हीअ जेकी बाय इलेक्शन थी, इहा 20 सीटां हिननि जूं हुयूं, इहा 15 न हुयूं। 20 मां 5 पीपल्स नून लीग खटियूं, बाक़ी जेकियूं 15 हिननि हारायूं आहिनि, तव्हां उन्हनि जो रेशो ॾिसो त उहा हारियूं अथऊं 1500 2000 ते, ऐं उन में मेजॉरिटी में इमरान ख़ान पाण बीठो आहे, जेकी 6-7 सीटनि ते बीह रहियो हुयो, त उन में इमरान ख़ान पाण बीठो आहे। चवंदा 32 नहीं जाइन था पाण बि, मतां अॻिली इलेक्शन में सभिनी सीटनि तां पाण बीह रहिया, त भले बीहे, पर तव्हां ॾिसो जनरल इज़ जनरल। जॾहिं जनरल इलेक्शन थींदी त उन में ॾिसंदो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बिल्कुलु सफ़ायो थींदो। तव्हांखे लॻे थो त ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी माना मरकज़ी हुकूमत ठाहिण में कामयाबु वञे? बिल्कुलु, इहो फ़िलहालु साइंस बि आहिनि, नज़र बि अचे थो पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब प्राइम मिनिस्टर थींदो। असांजो इहो जेको PDM असांजो गॾु असां पैक्ट कयो आहे, त असांखे लॻे थो जे अॻी इलेक्शन सां गॾु विढ़ंदासीं त इंशाअल्लाह। ॾिसो पाकिस्तान असांजा पंहिंजा इख़्तिलाफ़ात, पंहिंजा जहिड़ा पंहिंजी जाइ ते, पर असां इहो कॾहिं बि न चाहींदा हुआसीं त पाकिस्तान डिस्टेबलाइज़ थिए। त उन पाकिस्तान डिस्टेबलाइज़ न थियण जे करे जे असांखे सभिनी सां ठहणो पवंदो, असां ठहंदासीं, पाकिस्तान खे हलाइण जी कोशिशि कंदासीं। ऐं हे जेका इख़्तिलाफ़ात आहिनि, इहा माइनर शयूं आहिनि, त इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त असां इलेक्शन 2023 वारी भरपूर नमूने सां विढ़ंदासीं ऐं प्राइम मिनिस्टर बिलावल भुट्टो। पूरी सिंध में पीपल्स पार्टीअ जी पोज़ीशन, ये मेयर्स, चेयरमैन, उन्हनि में कीअं था? साईं हिन वक़्तु 1 साइडेड गेम आहे, तव्हां नज़र तव्हांखे ईंदो हूंदो। सखर में बि मुंहिंजे ख़्याल सां टोटल ज़िले में को 3 सीटां मुखालफ़त वटि आहिनि, ऐं ईअं ई घोटकी में बि ईअं ई आहे, शिकारपुर में बि ईअं आहे। तक़रीबन ज़िले लेवल ते जेका बि आहिनि उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु घणी मेजॉरिटी में आहे, त इंशाअल्लाह इहा त 1 साइड हूंदी। बाक़ी किथे टाउन्स में, किथे कंहिं म्यूनसिपल कमेटी में चवंदा जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलंदा त इहे माण्हुनि खे वॾो वोट ॾियण जे लाइ अट्रैक्ट कनि। असां हिकिड़ो इदारो ठाहियो आहे,
ऐं हुन इदारे में इहो बिल्कुलु बि न आहे त हे पीपल्स पार्टी जो वोटर आहे त हिनखे वोट मिले, इनखे इहा पैसा मिलनि। जेको बि ग़रीब आहे, जंहिंजे बि घर में सरकारी नौकिरी न आहे, जंहिंजे बि घर में बेरोज़गारी आहे, तमामु साफ़ शफ़ाफ़ इंटरनेशनल इनखे जेकी एजेंसी आहे उन इनखे ट्रांसपेरेंसी जो नंबर 1 मिसाल ॾिनो आहे त तमामु घणो कमु थिए थो पियो। बाक़ी ज़रूरु किथे न किथे फाउल्स हूंदा आहिनि, किथे जेका माण्हू आहिनि वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, एजुकेशन जी कमी आहे, उते उन्हनि खां 5,000 वठंदा त तव्हांखे पैसा कढी ॾियूं, जेको हूंदो आहे वरी उहो पकड़िजी पई थी पई त उहो बंदि था करायूं, जिते शिकायत अचे थी पई उते पुलिस था मोकिलियूं, इन्हनि खे शिकायत था कयूं। पर तव्हां इन में ॾिसो केतिरनि बेरोज़गारनि जे घरनि में जंहिंजे जॉब्स न आहिनि, हाणे हेॾो वॾो डिज़ास्टर आयो आहे, माण्हुनि जा फसल तबाह थी विया आहिनि, माण्हुनि जा घर तबाह, त इहा 5-10 हज़ार रुपया उन्हनि लाइ केतिरी वॾी ॻाल्हि हूंदी। अटे जो वॾो बहिरान अची वियो आहे। ॾिसो था हिकिड़ो त हेॾी क़यामत खां बि सिंध गुज़री चुकी आहे, हिकिड़ो बरसाति तबाह माण्हुनि खे करे छॾियो, ऐं उन खां पोइ हींअर अटे जो एॾो रेट चढ़ी वियो आहे। वरी जे हुकूमत काथे काथे इहे स्टॉल हणे थी त ईअं अटे में लूण जे बराबरि, उन जो कीअं माना गवर्नमेंट छा पई थी? मुंहिंजा स्टॉल वधायूं था पिया, इंशाअल्लाह जिते जिते असांखे रिक्वायरमेंट आई आहे त हिते हिकिड़ो आहे, हिते 2 करायो, हिते 2 आहिनि त 3 करायो। इंशाअल्लाह ज़रूरु हाणे अहिड़ो हालात आहिनि जेका तव्हांजे आॾूं आहिनि, ऐं गवर्नमेंट पंहिंजो फुल सपोर्ट करे थी पई। इन करे बिलावल साहब, चीफ मिनिस्टर साहब मुल्क ब मुल्क वञनि था पिया, उते इहा सॼो पंहिंजो अॻियां पेश करनि था पिया, असांजी मदद कई वञे। अञा ताईं तव्हां ॾिसो सिंध में अहिड़ा इलाइक़नि जिते पाणी बीठो आहे, उते पाणी कढायूं था पिया, ऐं सभु लॻा पिया आहियूं कम सां। त इंशाअल्लाह हालात अहिड़ो आहे, इन हालात खे फेस कंदासीं ऐं इन मां निकिरंदासीं, ऐं वापसि पंहिंजी ज़िंदगी जेकी माण्हुनि जी आहे वापसि तरीक़े। तव्हां भला हाणे चेयरमैन थींदव ज़िले जा, मेयर थींदव या माना MP MN थींदव, छा थींदव? असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं ऐं वर्कर ई रहंदासीं, ऐं जीअं कमु हले थो पियो पोइ 13-14 सालनि खां इंशाअल्लाह इनखे ई कंटिन्यू कंदासीं। ऐं बाक़ी जेको पार्टी जो फ़ैसिलो हूंदो, जेको बि थियो, जेकी बि ज़िम्मेदारी न उहा भरपूर तरीक़े सां करे ॾेखारींदासीं। हाणे भला हिते सखर में चूंडूं कॾहिं थींदियूं? साईं रिज़र्व जो शेड्यूल ईंदो, रिज़र्व खां पोइ जेका पुराणा चेयरमैन सब ज़िला काउंसिल मेंबर थिया आहिनि उन्हनि जा ओथ थींदा, उन्हनि जे ओथ खां पोइ वरी नओं शेड्यूल ईंदो पूरे सिंध जो, जंहिंमें मेयर ऐं चेयरमैन चूंडिया वेंदा। कैमरामैन ज़ेब बांबो, आमिर अली ऐं जावेद गुंजो सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत लूनारीअ खे। सदाईं गॾु।